अॼु चेटी चंड आहे। अॼोके ॾींहं ते सभिनी सिंधियुनि खे लख लख वाधायूं। कोरोना जी जेकी बीमारी थी आहे उनजो हिकु ई इलाजु आहे कि असां घर में रहूं ऐं थोरो टाइम अगरि घर में रहंदासीं त मूंखे साईं झूलेलाल ते इहा ई विनती आहे कि असां सभिनि खे बेड़ा पार कंदो, हिन बीमारी खां परे कंदो ऐं सभु असां मिली करे इहो पल्लो पायूं कि हिन बीमारी खे दुनिया खां जल्दी से जल्दी ख़तमु थिए। इहे झूलेलाल जे चरणनि में अरदास आहे। त मुंहिंजी इहा ई रिक्वेस्ट आहे कि घर खां ॿाहिरि न निकिरनि ऐं गवर्नमेंट मोदी जेको हेॾो सुठो कमु करे रहिया आहे उन खे साथ ॾियनि ऐं पंहिंजे ॿारनि जो, पंहिंजे माइटनि जो, वॾनि खे बिल्कुलु घर खां ॿाहिरि न निकिरनि ॾियनि। इहा ई मुंहिंजी प्रार्थना आहे। इहा जंग बॉर्डर ते हली कोन भरणी आहे, पर पंहिंजे घर में ॿारनि बच्चनि फैमिली मेंबर सां वेही करे जंग लड़ंदासीं। हूअं बि सिंधी वापारियुनि खे पंहिंजे ॿार ऐं फैमिली लाइ थोरो टाइम कोन हूंदो आहे। हीउ सुहिणो मौक़ो अथव, उन्हनि सां टाइम गुज़ारियो। कोरोना वायरस जी भयंकर बीमारी जे करे असांजे प्राइम मिनिस्टर असांखे चयो आहे त असीं पंहिंजनि घरनि में 21 ॾींहंनि ताईं रहूं। हीअ लक्ष्मण रेखा असांखे पार करण जी सख़्त पाबंदी आहे। हाणे इहो असां ते आहे त असीं ही जेको फॉलो था करूं, जेको असांजी भलाई जे लाइ आहे, त असीं हिनखे या त तमामु दुखायल नज़र सां ॾिसी था सघूं या हिन जा फ़ाइदा पंहिंजे मन में रखी सोचे सघूं था त ही 21 ॾींहं असांजी भलाई जे लाइ आहिनि। असीं कहिड़े सुठे नमूने ही 21 ॾींहं गुज़ारे सघूं था। जे असीं हिकु खिड़की मां ॾिसूं त असीं या त आसमान जा तारा ॾिसी सघूं था या हेठि मिट्टी ऐं महल ॾिसी सघूं था। इहो असां ते निर्भर आहे त असीं कहिड़ी बि सिचुएशन आहे त उनखे कीअं पंहिंजी ख़ुशी जे लाइ उनखे टर्न करे सघूं था। असीं नंढियूं नंढियूं ॻाल्हियुनि में जे घबराइजी वेंदासीं त असीं कीअं पाण खे प्राउड सिंधी सम्झंदासीं। त मां सम्झां थी असीं सिंधी जेके आहियूं असां में रेज़िलेंस आहे, असां में शक्ति आहे। असीं ही त 21 ॾींहं कीअं गुज़री वेंदा, असीं पाण में ख़ुशी सां रहूं। अॼु इंसानी ज़िंदगी हिकु अहिड़े मोड़ ते अची पहुती आहे जिते असांखे हर क़दम सोचे सम्झी सूझ बूझ सां अॻियां वधाइणो आहे। मुंहिंजा दोस्तो, असांजी थोरी लापरवाही असांजे सुभाणे खे ख़राब कंदी। असांजी यंगर पीढ़ी, असांजी ईंदड़ पीढ़ी कॾहिं असांखे माफ़ न कंदी। इन करे जेके गाइडलाइंस असांखे सरकार या डॉक्टर्स ॿुधाइनि था उन जो पालन करणु घुर्जे। न असीं जिते घणी भीड़ वारी जॻह हुजनि या जिते रश आहे, जीअं मंदर टिकाणा, गुरुद्वारा, सिनेमा घर, रेलवे स्टेशन, उते न वञणु खपे। त असांजी लीडरशिप जेके असांखे हिदायतूं ॾेई रही आहे उन्हनि जो असीं सख़्ताई सां पोइवारी करियूं, जीअं हीअ जेका महामारी असांजे विच में आहे उन जो असीं मुक़ाबिलो करे सघूं। दोस्तों, हे पहिरियों दफ़ो आहे जो असां चेटीचंड जो मेलो झूलेलाल साईं जे मंदर में न वञी करे पंहिंजनि घरनि में मल्हाए रहिया आहियूं। पर साॻे वक़्तु इहो मेलो मल्हाइण लाइ असांखे 21 ॾींहंनि जो वक़्तु पिणु मिलियलु आहे। त छो न झूलेलाल साईं जी भक्ति करे उनखे वाधाए इन मुश्किल जी घड़ीअ ते जीत पायूं। तकलीफ़ुनि खे मात ॾियणु, पंहिंजी एकता ॾेखारणु, इहे सिंधी परिवार जा, सिंधी समाज जा गुण आहिनि। ऐं तव्हां सभिनी सां रिक्वेस्ट थी कयां कि तव्हां सभु प्लीज़ घर में ई रहो, हे ख़ुशियूं पंहिंजे घर में मल्हायो ऐं ज़रूरु पलव पायो ऐं साईं झूलेलाल सां, लाल साईं सां प्रार्थना बि कयो। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जे तरफ़ों चेटीचंड जो, नए साल जो, नवरात्रनि जो, गुड़ी पाड़वा जो तव्हां सभिनी खे वाधायूं। भॻवान झूलेलाल जो जन्मोत्सव चेटीचंड जूं तव्हां सभिनि खे लख लख वाधायूं। सभिनी शहरवासियुनि खे, सभिनी देशवासियुनि खे चेटीचंड जूं, गुड़ी पड़वा जूं, नवरात्रनि जूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं। मुंहिंजे सिंधी भाउरनि भेनरुनि खे चेटीचंड जूं लख लख वाधायूं। तव्हां सभिनी सिंधी भाउरनि जे लाइ, भेनरुनि जे लाइ हिकु लाभदायक ऐं सुखदायक साबित थींदो। इहा ई उन प्रभु दर आराधना आहे, इहा ई वेनती आहे।
चेटीचंड जूं वाधायूं सभिनी खे वाधायूं। दुनिया भर जे सभिनी सिंधियुनि खे चेटीचंड जूं लख लख वाधायूं। सभिनी सिंधियुनि खे चेटीचंड जूं लख लख वाधायूं। दिलेर सिंधी चैनल एंड मिसिस हीना जे तरफ़ां तव्हां सभिनी खे करोड़ करोड़ वाधायूं थी ॾियां चेटीचंड जूं। क़ौम जे सभिनी सिंधियुनि खे चेटीचंड जूं लख लख वाधायूं। स्वस्थ रहो, तंदुरुस्त रहो, पंहिंजो ख़्यालु ज़रूरु रखंदा। जय झूलेलाल।